नासिक तव्हां खे अपडेट कंदासीं। पुलिस पारां नवकोट वाक़े जी वधीक गिरफ़्तार 9 जवाबदारनि खे सिविल जज 2 जी अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत जवाबदारनि खे हिक ॾींहं जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। मुतासिर नारियूं बि पंहिंजे वारसनि सां गॾु अदालत में पेश थियूं। अदालत पारां जवाबदार धुरियुनि खे सुभाणे पेश थियण जे लाइ नोटिस जारी कया विया आहिनि। मुतासिर नारियूं सुभाणे अदालत में पेश थी 164 जो बयान रिकॉर्ड कराईंदियूं। अहम ख़बर नाज़रीन नवां सां शेयर कंदा हलूं। पुलिस पारां नवकोट वाक़े जी वधीक गिरफ़्तार 9 जवाबदारनि खे सिविल जज 2 जी अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत जवाबदारनि खे हिक ॾींहं जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। मुतासिर नारियूं बि पंहिंजे वारसनि सां गॾु अदालत में पेश थियूं। अदालत पारां जवाबदार धुरियुनि खे सुभाणे पेश थियण जे लाइ नोटिस जारी कया विया। मुतासिर नारियूं सुभाणे अदालत में पेश थी 164 जो बयान रिकॉर्ड कराईंदियूं। इन हवाले सां तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंधवी न्यूज़ रिपोर्टर एहसान जरवार सां। एहसान, अपडेट कजो। 9 जवाबदारनि खे सिविल जज 2 जी अदालत में पेश कयो वियो। कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? हेलो जी एहसान, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। जी आवाज़ एहसान, पुलिस पारां नवकोट वाक़े जी वधीक गिरफ़्तार जेके 9 जवाबदार आहिनि सिविल जज 2 जी अदालत में उन्हनि खे पेश कयो वियो। कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? जी 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 मतलब मैं तो अरे दिया तो वही तो ठीक है, वॾी महिरबानी अव्हां जी।